जय राम जी की। अज तारीख़ 28 जुलाई स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे सान्यह करियो। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त कंहिंजी शिकायत न करियो, अबा पाण खे ॾिसो, सान्यह करियो, सुठे सुभाउ जा थी हलो, पंहिंजो अवगुण तिर जेतिरो बि पहाड़ जेॾो करे सम्झो। जय राम जी की। पाण में उणायूं आहिनि त एको करे दूर करियो। कुझु जातियुनि में ॾेती लेतीअ जो मर्ज़ न आहे, पर ॿियूं कमज़ोरियूं आहिनि। नंढी उमिरि में मङणा ऐं शादियूं था कनि। अञा अॻियुनि ॻाल्हियुनि खे वठियो वेठा आहिनि। कचा फल टोड़बा त छा फ़ाइदो थींदो? नंढी वहीअ में विहांउ कंदा त छा थींदो? मङणो वॾे हूंदे कजे, नंढनि खे हिमथायो। जय राम जी की। जेको पंहिंजो कर्तव्य पाले थो सो मनुष्य आहे, जंहिंमें मानवता आहे सो महान आहे। जय राम जी की। हम अवगुण भरे एक गुण नाही, हम अवगुण भरे एक गुण नाही, हम अवगुण भरे एक गुण नाही, हम अवगुण भरे एक गुण नाही। अमृत छाड़ बिखे बिख खाई, 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 अमृत छाड़ बिखे बिख खाई। राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई। गुरु रामदास, गुरु रामदास, गुरु रामदास, गुरु रामदास, ओ गुरु रामदास, गुरु रामदास, गुरु रामदास, गुरु रामदास। राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई, राखो शरणाई।